अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में ठाहे रहिया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान फ्राइड कैट फिश जी रेसिपी। हिन रेसिपी खे ठाहिण लाइ सभिनि खां पहिरियों हिकु बोल में एड कयो आहे बेसण, तक़रीबन हाफ कप। ॻढ़नि मिर्चनि जो पाउडर एड कयो आहे 1 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। ज़ीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। हैड आहे 1/4 टीस्पून। थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। जाण जो पाउडर आहे हाफ टीस्पून। पुदीने जा सुकल पत्ता आहिनि 1.5 टीस्पून ऐं इनखे मां थोरो हथनि जी मदद सां क्रश करे छॾियो आहे। मस्टर्ड ऑयल यानी सिरह जो तेल आहे 1 टेबल स्पून। हाणे इन सभिनी शयुनि में असां तक़रीबन 1.5 कप जे क़रीब पाणी एड कंदासीं ऐं आहिस्ता आहिस्ता मिक्स करे हिकु स्मूथ पेस्ट ठाहे छॾींदासीं। हाणे हिकु ॿिए बोल में मां कैटफिश एड कई आहे तक़रीबन 1 kg, जेके खगा मछली चयो वेंदो आहे ऐं सिंधी में ॼरको मच्छी चवंदा आहिनि। सॉल्ट एड कयो आहे तक़रीबन हाफ टीस्पून ऐं लीमे जो रस एड कयो आहे तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। ये सभी शयूं एड करण खां पोइ असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ। 2 कलाकनि ताईं फिश खे मैरिनेट करे रेफ्रिजरेट करण खां पोइ हाणे मां हिकु पैन में ऑयल एड थी कयां तक़रीबन 1 कप ऐं तेल जीअं गरम थींदो त असां मैरिनेटेड फिश खे फ्राई कंदासीं तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते ऐं फिश जे ॿिनी साइड्स खे चङी तरह सां फ्राई कंदासीं त जीअं फिश क्रिस्पी ऐं गोल्डन थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजी मज़ेदार फ्राइड कैट फिश बिल्कुलु तयारु आहे। मां हिनखे कयां थी डिश आउट। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।